अंदर सॼी सकाफ़ती ॼाण जा वक़्तु गुज़री वियो आहे, पर सॼी सिंध जा इमाम आहिनि जे मरकज़ में अॼु बि सॼी सकाफ़ती ॼाण जूं जेके सकाफ़ती तकरीबूं आहिनि उहे जारी आहिनि। माण्हुनि खे पूरी दुनिया जे में रहंदड़ सिंधी माण्हुनि खे मुबारकबाद चवां थो। सिंध धरतीअ सां गॾिजी ही जेको असां अॼु सिंध सकाफ़त जो ॾियारो मल्हायूं था, टीवी जो जेको स्लोगन आहे त सिंध जी वहदानियत ज़िंदाबाद, असल में सिंध सदियुनि खां हिकु रही आहे ऐं उनजो वजूद इंशाअल्लाह ता क़यामत ताईं बका में रहंदो। जेको कल्चर डे आहे इहो असांखे यादि कराईंदो आहे कि असांजी जेके रिवायतूं आहिनि, असांजी ॿोलियूं, असांजा लिबास, असांजो अदब ऐं असांजी जेका रहणी करणी आहे उहा असांजे वजूद जो हिसो आहे। ऐं इहे ॾियारा मल्हाइण सां मतिलबु असांखे ख़बर पवे थी कि असांजी सकाफ़त तमामु सुठी आहे। ॿारनि जो जज़्बो ॾिसी करे, उन्हनि जूं तयारियूं ॾिसी करे ऐं उन्हनि जो लिबास ॾिसी करे वाकई साराह जोॻो आहे। ऐं एतिरो ख़ूबसूरत प्रोग्राम अरेंज करण ते असां सैजन खे मुबारकबाद ॾींदासीं ऐं दुआ कंदासीं कि ॾियारा ईअं ई सदाईं एवरग्रीन शादो आबाद रहे ऐं इहे कल्चर डे या सकाफ़ती ॾियारा अहिड़े ई जोशो ख़रोश सां मल्हाईंदो रहे। सिंध जे जवाल जे गोल जे सिंध जे जवाल जे गोल जे सूरत करबला तारा मंसूर तारा सिंध जा विशूर सजेड़ो। धरती टीवीअ जे इन प्लेटफॉर्म तां मां इहो ई जेको स्लोगन हयो वियो आहे सिंध जी वहदत जे बारे में, मां उन लाइ इहो ई चवणु चाहींदुमि त तमामु सिंधियुनि खे अॼोके ॾींहं ते पंहिंजा वेशा, फ़र्क़, मज़हब, ज़ात, रंग, नस्ल ऐं फ़िरकावारियत विसारे करे सभिनि खे सिंधी थियणो पवंदो ऐं सिंध जी वहदत खे भरपूर नमूने लबेक चवणो पवंदो। That means it's time to celebrate all the unique things that make each of us who we are. Imagine our community as a colorful cult. Each square represents someone's background, tradition, and stories together. These squares make our community rich and diverse. उस्तादनि, शागिर्दनि, शहरनि जूं अवां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां धरती टीवी सां तालियूं ॿुधियूं। कैमरामैन असली राजपर गॾु शमीद राजपर, धरती टीवी और